अस्सलाम वालेकुम, वेलकम दाली बरकत सिंधी व्लॉग। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहे। उमेद आहे जिथे हुजो ख़ुशि हुजो, हमेशह आबाद हुजो। चवंदा आहिनि परदेस में रहणो आहे त सभु कुझु पाण खे करिणो आहे। कपिड़ा बि पाण खे धोइणा पवंदा आहिनि, भाॼी मानी पाण खे करणी पवंदी आहे, चांहि पाण खे करणी पवंदी आहे, महिमान अचे त उनजे लाइ खाधा खुराक बि तयारु करणा पवंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं हंधि बिस्तरा पंहिंजा पाण सभु कुझु यानी पाण खे पाण करिणो हूंदो आहे। त घणा त चवंदा आहिनि परदेस जी ज़िंदगी, उहा परदेस जी ज़िंदगी जेको परदेस में रहे थो उनजी वॾी दिलि हूंदी आहे, जिगर हूंदो आहे। आम माण्हू जे परदेस में रहण जी हैसियत कोन्हे। ऐं जेके परदेस में टोका कनि था न, उन्हनि खे ग़रीबनि खे वीचारनि खे वेलनि ते मानी कोन थी। त अॼु असां कयूं था भाॼी तयारु, ऐं तव्हांखे ॾेखारियूं था परदेस में पंहिंजे लाइ खाधो पीतो कीअं तयारु करिणो आहे, छा वठी आयो अॼु ॾिसी था सघो था पाकिस्तान में छा इहा सब्ज़ी लथी आहे न लथी आहे। दोस्तो असां वठी आया आहियूं मेड़ा, टमाटा, मिर्च ऐं बसर, धाणा। त अॼु कयूं था तयारु सब्ज़ी, ऐं उमेद आहे त हीअ वीडियो तव्हां पसंदि कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स कयो त हीअ मेड़ा तव्हांजे इलाइक़े में लथा आहिनि या न। दोस्तो हीअ मेड़ा तो चवंदा आहिनि त मेड़ा मखण जहिड़ा आहिनि, दिलि में रखण जहिड़ा। हाणे असां अॼु हीअ मेड़ा कटिया पिया आहिनि, हीअ धाणा आहिनि, उन सां गॾु असां थूम कटे छॾिया। थूम जे तव्हां सां था ॻाढ़ी तमामु ज़बरदस्त मज़ो ॾींदी आहे खाइण में, सारी थूम, ठीकु आहे। ऐं हीअ टमाटा जेके पाकिस्तान में हिन वक़्तु महांगा लॻा पिया आहिनि, हिते बि महांगा आहिनि, बसि सस्ता कोन्हे। बसर ऐं सावी मिर्चां, छो त सऊदी अरब में ॻाढ़ी मिर्च यूज़ कोन कंदा आहियूं, तंहिं करे सावी मिर्च हिते इस्तेमालु थींदी आहे। हिते ॻाढ़ी मिर्च असां इस्तेमालु कोन कंदा आहियूं, सावी मिर्च यूज़ कंदा आहियूं। टमाटा चवंदा आहिनि पाकिस्तान में महांगा लॻा पिया, पर हिते बाबा महांगा लॻा पिया आहिनि। टमाटा हिते सऊदी अरब में 8 रियाल 7 रियाल में किलो लॻो पिया। हाणे हिसाबु लॻायो त घणे पैसा थिया। ऐं मेड़ा 8 रियाल में किलो, त हिसाबु लॻायो न बाबा। त जंहिं संगत के दोस्त के मेड़ा मखण जहिड़ा खाइणा आहिनि त हलियो अचे बाबा, मेड़ा मखण जहिड़ा, ठीकु आहे। भाॼी कटे छॾी आहे, बसर दाग लॻो पियो आहे, ऐं हीअ मेड़ा मखण जहिड़ा, ऐं हीअ थूम जेकी आहे साॼी विधऊं, ऐं टमाटर, ठीकु आहे। दोस्तो वरी तव्हांखे अॻिते भाॼी रेडी थी वञे, तव्हांखे ॾेखारियूं था। जंहिं दोस्त खे खाइणी आहे हलियो अचे बाबा, हलियो अचे, ठीकु आहे। चयो गॾु संगत असांजा बसर रेडी थी विया। चवंदा आहिनि बसर भुॼिजनि जेसिताईं रंग न चेंज करनि, ऐं मिर्च बि ॾिसो था, ऐं असांजो दाग भुॼे थो, ऐं माशाल्लाह। ऐं महिनत कजे, ईअं ई कमु कजे, पंहिंजा कमु पाण कजनि, ऐं कंहिंजो मोहताज न थिजे। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मां हमेशह पंहिंजा कमु पाण कमां ऐं पंहिंजो खाधो पाण तयारु कंदो आहियां, छो त पंहिंजे हथ में पाण सफ़ाई सुथराई हूंदी आहे। हे तयारु थी विया, बसर तयारु थी विया। हाणे असां विझूं था टमाटा, माशाल्लाह। पाकिस्तान में महांगाई लॻी वई आहे, सऊदी अरब टमाटा सस्ता न संगत। हिन में असां टमाटर में ॿियो छा विझूं, जेकॾहिं भाॼी रंग करे ॻाढ़ी मिर्च जी जॻह ते असां हिन में छा विझंदा आहियूं, अचो तव्हांखे। मिर्च भाॼी खे रंग कंदी आहे, असां इन जी जॻह ते केचप विझंदा आहियूं, टमाटे जो केचप जेको भाॼी खे रंग कंदी आहे, उहो बि तव्हांखे ॾेखारियो। ॾिसो न संगत, हीअ आहे भाॼी वारो केचप टमाटर, ठीकु आहे। असां इहो विझंदा आहियूं जंहिंमें भाॼी रंग कंदी आहे, केचप तव्हांजे साम्हूं टमाटर। हीअ मां वठी ईंदो दॿो जेको हलंदो आहे तक़रीबन टाइम ताईं, ठीकु आहे। हाणे विझूं था इहो, हीअ असां केचप विधोसीं, ऐं हिन केचप खे मिक्स कंदासीं, छो त हीअ केचप आहे टमाटे वारो जेको रंग कंदो आहे, असर केचप, ठीकु आहे। हीअ आहे मिक्स मसालो पाउडर आहे, ठीकु आहे। हीअ असां जे दाग भुॼंदा आहियूं उन में विझी छॾींदा आहियूं, छो त मसालो पचे। ऐं मथां जेको आख़िरी मसालो विझंदा आहियूं उहो असांजे लाइ नुक़सानकार आहे, सिहत लाइ। ऐं जॾहिं मां हाणे मसालो विझी छॾियो, हीअ मसालो हिन में पचंदो त भाॼी में ज़ाइको बि कंदो ऐं मसालो पची वेंदो। ऐं असां जॾहिं आख़िरी में मसालो विझंदा आहियूं न त उहो सही न आहे, ठीकु आहे। हीअ मसालो जेको पाकिस्तान जो आहे, मेरान कंपनी जो आहे, पाकिस्तान जो आहे। हीअ दॿो 8 रियाल जो आहे साईं, हीअ दॿो 8 रियाल जो आहे। संगत हीअ आहे भाॼी जा मुंहिंजा मुख़्तलिफ़ मसाला। हीअ आहे जेको बिरयानी मसालो, उहो बि मेरान जो, पाकिस्तान नेशनलिटी जो आहे, मेरान जो, ठीकु आहे। उन सां गॾु चांवरनि में हीअ जेको असां अचीनो विझंदा आहियूं, उहो बि पाकिस्तान जो वठी आयो आहियां। ऐं उनखां पोइ मां जेको आहे, छो त मसाला हिते रखे छॾींदा आहियूं कॾहिं महिमान न। हीअ आहे अदरक जो पाउडर आहे, ठीकु आहे। हीअ बि असां रखियो आहे हिते। उनखां पोइ हीअ आहे मिक्स मसालो त ॿियो, ठीकु आहे, हीअ बि रखियो आहे। ऐं हीअ भाॼी मसालो जेको हाणे विधो आहे, हीअ घी आहे दलाल, ठीकु आहे। संगत इहा मसाला मुंहिंजा यूज़ कंदा आहियूं। हीअ आहे लूणु, जेके नमक चवंदा आहियूं से उर्दू में, हिते चवंदा आहिनि ताम मला, ठीकु आहे। ऐं वरी हाणे ॾिसो असांजी भाॼी जो, ॾिसो तव्हांजे साम्हूं, माशाल्लाह। ॾिसो भाॼी जो रंग ऐं भाॼी जी ख़ुशबू, माशाल्लाह। ऐं ॾिसो, ऐं दोस्त न साईं मिर्च न विझो, भाॼी ॻाढ़ी कीअं थी आहे, ॾिसो साईं। थोरो केचप विधोसीं, भाॼी हाणे तव्हांजे साम्हूं मज़ेदार। ऐं मां भाॼी जो ज़ाइको बि त तव्हां ख़बर पइजी वेंदो भाॼी कीअं। हीअ थूम असां सारी विझंदा आहियूं,
त हिन जे आख़िरी में खाइण जो मज़ो ईंदो आहे जीअं ॿाकरे गोश्त जो, एॾो मज़ो ईंदो आहे थूम खाइण में। संगत असां भाॼी में मेड़ा विझी छॾियासीं, हिनखे हल्की बाहि ॾींदासीं, मेड़ा पाणी चढ़ी तयारु थी वेंदा ऐं पोइ तव्हांखे जो ज़ाइको चेक करियां थो कीअं मज़ेदार थिए थो। असांजी डिश थी वई तयारु, भाॼी थी वई तयारु ऐं जंहिंखे खाइणी हली अचे। हा बाबा ॾिसो तव्हांखे भाॼी हिकु ॿ, इहो भाॼी असांजी, ऐं ॾिसो ॻाढ़ी मिर्च न विझूं, भाॼी जो रंग ॾिसो, चेक कयो भाॼी जो, तव्हांखे पाण ख़बर पइजी वेंदी। ऐं असां हाणे भाॼी कई थिए, हाणे विझंदासीं धाणा। ठीकु आहे संगत, हा धाणा छो त भाॼी में आख़िरी में विझिबा आहिनि जंहिंजे करे ख़ुशबू करे, त हाणे धाणा बि विझंदासीं। भाॼी बि तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंखे खाइणी आहे त वेलकम माय हाउस अचे, जंहिंखे मानी खाइणी आहे वेलकम। छो त अॼु जो व्लॉग सिंधी में भरियो आहे, ऐं छो त घणा दोस्त चवंदा आहिनि सिंधी में चयो, सिंधी में चलो अॼु सिंधी दोस्त केतिरा सपोर्ट त करनि था। जेके नयो सब्सक्राइब कयो, लाइक कयो, घंटी खे बटन खे टन टन कयो। मुंहिंजी हर वीडियो तव्हां वटि अचे यार, तव्हांजो प्यार ऐं मोहबत खपे। डेली वीडियो जेकॾहिं तव्हां ॾिसंदा न वे, व्यूज़ ईंदा न, लाइक न कंदा वे, कमेंट न कंदा त दिलि ई न चवंदी आहे भरण लाइ वीडियो। त प्यार यादि रखो, जो सिंधी माण्हू सिंधियुनि जी सपोर्ट कीअं करो। त तमामु हर ॾिठो व्लॉग सपोर्ट कनि था, असां सिंधी ख़ासि करे सिंधी सपोर्ट था कयूं, त सपोर्ट कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो। आई लव यू, बाय बाय, हाय हाय, हलियो अचे बाबा।